वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। शाहपुर जहानिया रिपोर्ट अजीज चन्ना अगूणे वाली सिंध हुक्मरान मियां नूर मोहम्मद खलोड़े हिंद ज़ालिम ऐं गुलाम जे मिसाल जी वियत मक़बरनि जो सकाफ़त खाते तरक़ियाती कम कराए आसार क़दीमा खे बचाए वरितो। जॾहिं त अञा 15 खां वधीक उन वक़्त जे वज़ीरनि जूं मज़ारूं ऐं मक़बरा बरसात सबब ज़बम थी किरण लॻा आहिनि। उन सिलसिले में अगूणे हुक्मरान मियां नूर मोहम्मद खलोड़े जे ज़ालिम ऐं गुलाम जे मक़बरे जो तरक़ियाती कम मुकमिल थियण ते तकरीब कोठाई वई, जंहिंमें प्रोफेसर इरशाद अली ओठो, असलम अब्बासी, जाम जावेद उन्नड़, मुमताज मेमन, अब्दुल अजीज चन्ना, अयाज चांडियो, अख्तर आज़ाद डारी, ज़हूर अहमद डारी, पेटेल अफ़गान असगर डारी, मोहम्मद रमज़ान लाशारी, मुश्ताक डारी, उस्ताद बशीर अहमद डारी चयो त बरसातुनि सबब अगूणे हुक्मरान मियां नूर मोहम्मद खलोड़े ऐं संदसि ज़ालिम ऐं गुलाम ऐं ॿियनि जा मक़बरा ज़बून थी किरण लॻा हुआ, जंहिंजो सकाफ़त खाते तरक़ियाती कम कराए असली शिकिल में बहाल कराए बहितरीन कम कयो आहे, जंहिंजो सकाफ़त खाते दर्ज लाणे उन मौक़े ते ठहराउ पास कयो वियो त बरसातुनि सबब अञा 15 खां वधीक तारीख़ी आसार क़दीमा मिसाल जी रहिया आहिनि, जंहिंजो सकाफ़त खातो नोटिस वठी तरक़ियाती कम कराए संदन मक़बरा असल हालत में बहाल कराए तारीख़ी मागनि ते कम कंदड़ फौजतनि ऐं महिमाननि खे लुंगियूं पारायूं वयूं। खबरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।